अहम ख़बर वाकिरियूं सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त पीटीआई जो असल नालो तहरीक इंतशार आहे। तारीख़ में कंहिं बि हुकूमत नाकामियुनि जो मलबो अपोज़िशन ते नाहे किरायो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त अपोज़िशन पार्टियुनि बेएतमादी रिथ वसीले आइनी हक़ इस्तेमाल करण जो फ़ैसिलो कयो आहे। तारीख़ में मिसाल नथो मिले त कंहिं हुकूमत ॾफेड़ लाइ जलसे जो ऐलान कयो हुजे। हुन चयो त 10 लख माण्हू इस्लामाबाद आणण जो ऐलान करे कंहिंखे धमकायो पियो वञे। ॾफेड़ पखेड़े हुकूमत बचाइण वारी कोशिश हिननि जी भुल आहे। मुर्तज़ा वहाब चयो त ॻाल्हियूं करण सवलो ऐं हुकूमत हलाइण तमामु ॾुखियो कमु आहे। आगाह कयूं पिया मौजूदा हुकूमत में न नौकरियूं मिलियूं आहिनि न ई वरी बेघर माण्हुनि खे घर मिलिया आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जमान चयो त इमरान ख़ान चवंदो हो त कंहिंजे मथां ब्लैकमेल न थींदसि। जेको माण्हू ज़िंदगीअ में पार्लियामेंट लाजिज़ न वियो उहो काल इत्तेहादनि वटि पहुची वियो। हुन चयो त 2018 में जहांगीर तरीन वोटर गॾु कया हुआ। ही उहो माण्हू आहे जंहिं चयो हो त आपघात कंदुसि पर IMF वटि न वेंदुसि।